हातिम ताई जो पहिरें सुवाल लाइ वञणु। हातिम ताई सुवाल पुछी उतां मोकिलाए अॻिते हलियो। दिलि में ॻणती करणु लॻो त कीअं पतो निशान कढिजे। पोइ वरी चयाईं त कमु बि धणी जे नाले कयो अथमि, रस्तो पाणे उहो ॾेखारींदो। मुंहुं ॾेई उथी मैदान ॾे हलियो। किन ॾींहंनि खां पोइ हिकिड़े सुञे बयाबान में पहुतो जिथे वणु न टिण सुञ ई सुञ लॻी पई हुई। हिकिड़े हंधि खणी ॾिसे त हिकिड़ी हरणी भॻी थी वञे ऐं बघड़ पुठियां काहींदो थो वञेसि। हातिम चयसि, अड़ी नामुराद ही वीचारी बचन वारी थी ॾिसजे, तंहिं करे छॾे ॾे। उते बघड़ बि जवाबु ॾिनो, तूं शायदि हातिम आहीं जो हेतिरे दया अथई। हातिम चयसि, तूं मूंखे कीअं सुञातो? बघड़ चयसि त तुंहिंजे ॻाल्हाइण मां सही कयमि। तुंहिंजी सखावत जो धाॻो माण्हुनि तोड़े मिरुनि में मशहूरु आहे। अॼु तो मुंहिंजो शिकार गुम कयो आहे, हाणे मूंखे खाधे लाइ कुझु त ॾे। हातिम चयसि, छा घुरिजई? चयाईं त गोश्त। हातिम चयसि त मुंहिंजो मांस जितां चईं उतां कपे ॾियां। बघड़ चयसि त पंहिंजी रान मूंखे कपे ॾे। हातिम हिकदमि छुरी कढी टुकुर वढे ॾिनसि। बघड़ बि बुखियो हो जो खाई हातिम खे चयाईं, तूं पंहिंजो मुल्क छॾे हितां कीअं आयो आहीं? पोइ हातिम ताई चयो, मुनीर शामी हुस्न बानू सां शादी लाइ ख़वाहान थियो आहे ऐं हुस्न बानू जे 7 सुवालनि जे पूरे करण लाइ अंजाम मूं कयो आहे। उन जे पारां उहो बार मूं पंहिंजे सिर ते खंयो आहे। उन्हनि मां पहिरियों सुवालु हीउ आहे, हिकु भेरो ॾिठो अथमि, ॿिए भेरे ॾिसण जी आस अथमि। ईअं को माण्हू आहे जो चवे थो, हाणे आउं उन्हीअ जे ॻोल्हा में निकितो आहियां, पर अञा ताईं पतो नथो लॻे। बघड़ चयो त उन्हीअ माण्हू जी मूंखे सुध आहे त हू हवेदा नाले मैदान में हिकु हंधि उहो आवाज़ु कंदो आहे। हातिम चयसि त मूंखे उन्हीअ मैदान जो रस्तो ॾेखार। बघड़ चयसि त हितां सिधो हलियो वञ, अॻियां 2 रस्ता ईंदई, हिकु साॼे ॿियो खॿे। तूं साॼे वारो रस्तो वठी हलियो वञ ऐं उते वञी पहुचंदे। हातिम अञा थोरो अॻिते हलियो त टंग में सूरु पियसि त हिकिड़े वण हेठि किरी पियो ऐं कणकी ऐं कुंझी पियो ऐं बेहोश थी किरी पियो। न ॼाण त उन्हीअ वण जे पाड़ में हिकिड़ो गिदड़ ऐं गिदाड़ी खॾ करे तंहिं में ॿचा विहारिया हुआ से हुतां घुमी मोटिया। छा ॾिसनि त हिकिड़ो माण्हू वण जे पाड़ में सुम्हियो पियो आहे ऐं पियो कुंझे। गिदाड़ी चयो त हल त पंहिंजा ॿचा कढी ॿिए हंधि हली रहूं। गिदड़ चयो, हीउ हातिम ताई थो ॾिसजे। हवेदा मैदान ॾांहुं पहिरें सुवाल जे लाइ वञे थो, पर हिते सथर जे सूर जे करे सुम्ही पियो आहे। गिदाड़ी चयो, इहा ॻाल्हि तो कीअं सही कई? चयाईं, असां पंहिंजे वॾनि खां ॿुधो आहे त हिते हिकु ॾींहुं हातिम ताई ज़रूरु ईंदो। हीउ यमन जो बादशाह ॾाढो सखी मर्दु आहे। वीचारे खे अञा घणा ई कशाला कढणा पिया आहिनि, पर दिलि नंढी करणु न घुरिजेसि, नेठि लंघी पार पवंदो। गिदाड़ीअ चयो त हिन वीचारे खे सथर जो बिलो कीअं थींदो? गिदड़ चयो त परवर पखी जो मेॼालो कढी मखिजेसि त छुटी पवे। उहो माजदार नाले मैदान में मोर जी शिकिल वांगियां पखी आहे, जिन जो मग़ज़ु माण्हू जहिड़ो थींदो आहे ऐं उन्हीअ खे माण्हू झले शरबत कढी पीआरींदा आहिनि त उते नचंदा ऐं तमाशा कंदा आहिनि। गिदाड़ी चयो त उहो हथु कीअं अची सघंदो जो हातिम इन्हीअ दर्द खां छुटी पवे। गिदड़ चयो त 7 ॾींहंनि ताईं तूं हातिम जी संभाल कजु, मां वञी पखी पैदा करे अचां थो। ईअं चई गिदड़ माजदार ॾे रवानो थी हलियो वियो। जॾहिं उते वञी पहुतो, ॾिठाईं त उहो पखी हिकु वण हेठां वेठो आहे। आस्ते आस्ते वञी उन खे कंध खां वठी ज़ोर ॾेई ॻिची पटे वरिताईं ऐं 7 ॾींहुं उहा ॻिची खणी पंहिंजी जाइ ते आयो। अची मेॼाले सां हातिम जे सथर खे मालिश कयाईं त हिकदमि फट छुटी वियसि ऐं हातिम उथी
गिदड़नि खे चवणु लॻो त तव्हां मूं ते वॾो थोरो कयो आहे, मां उमिरि ताईं लाहे न सघंदसि, मगर हिन वीचारे पखी जो तो मुंहिंजे लाइ साहु वरितो उहो कमु चङो न कयई। गिदड़ चयो, उहो पाप असां ते आहे, तूं छुटल आहीं, धणी माफ़ कंदो। हिननि चयो, असांजे भरिसां चिराग रहंदा आहिनि, जे हर साल अची असांजा बचा खाई वेंदा आहिनि, उन्हनि खां बचाए। हातिम ताई चयो, उहे मूंखे ॾेखारियो। गिदड़ हातिम सां वञी 6 मील परियां चिराग ॾेखारिया। हातिम उते पहुची छा ॾिसे त जाइ ख़ाली पई आहे, तॾहिं उते वेही रहियो। शाम जो चिराग फिरी अची ॾिसनि त माण्हू वेठो आहे, सो चिराग घोड़ करे चवणु लॻा त उहो असांजो घरु आहे, कंहिं माण्हू जो घरु न आहे जो उते वेठो आहीं। उथी हलंदो थी, न त हाणे जो हाणे टुकर करे फिटो कंदासीं तोखे। हातिम चयो, तव्हां नाहक छो था चिड़ो, मां त कंहिंखे न ॾुखायां न रंजायां, तव्हां बेशक अची जाइ में रहो। चिरागनि चयसि, तव्हां पंहिंजे साह जे बचाव लाइ केतिरा हीला था करियो, वीचारनि गिदड़नि जा बचा खणी वञी खाओ था, धणी जो भउ बि नथा करियो। चिरागनि चयो, गिदड़नि तोखे मोकिलियो अथनि, अॻिते भलाई करे उन्हनि जा बचा न खाईंदा करियो। चिरागनि चयो, तूं हिननि जी पारत करणु हलियो आहीं, पर अवल पंहिंजे साह जो भलो घुर। हातिम चयो, मुंहिंजो साह जेकॾहिं त उनखे कुतुब अचे त भले खाओ, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो जिस्म कुतुब में अचे थो त भले खाओ। चिरागनि खे हातिम चयो, असां तोखे बि खाईंदासीं ऐं हिननि जा बचा बि खाईंदासीं। हातिम ॾिठो त ही जानवर ॾाढा ख़राब था ॾिसजनि। हातिम वरी बि चयनि, ॿिली, मां तव्हांखे पेर जो पलो थो ॾियां, भलाई करे हिननि वीचारनि जा बचा न खाईंदा करियो। तॾहिं बि हिननि नामुरादनि चयो, असां बचनि खे बि खाईंदासीं ऐं तोखे बि खाईंदासीं। न को पीर सुञातऊं न फ़क़ीर, तूं भॼी वञ हितां, न त हाणे तोखे बि खाई पूरो कंदासीं। जॾहिं हातिम ॾिठो त हिननि नामुरादनि खे न का पीर जी ख़बर आहे, न ई मिंथ मञनि, तॾहिं उन्हनि नंगरनि खे मारे मात करणु वॾो सवाबु आहे। पर वरी बि दिलि में पूर पियसि, माण परी न आहे, पहिरियां खंजर कढी हिननि जा नोह कपे छॾियईं, पोइ धकु हणी सभिनी जा ॾंद भञी विधाईं। पोइ वरी ख़ुदा खे अर्ज़ु करे दुआ घुराईं त मूं लाचारी लाइ ही कमु कयो आहे, तूं महिर करे हिननि जो ॾुखु मेट। पोइ धणी संदसि अर्ज़ु क़बूल कयो ऐं चिराग बि अची हातिम जे पेरनि ते किरिया त हाणे असांखे नोह न ॾंद, असां कीअं शिकार कंदासीं। हातिम चयनि त धणी महिरबानी आहे, तव्हांखे बि बुखियो कीअं न छॾींदो। तॾहिं गिदड़नि चयो, असीं जेसीं जीअरा आहियूं तेसीं पहिरियां शिकार करे हिननि खे पहचानंदासीं, पोइ पाण खाईंदासीं। पोइ हातिम उन्हनि खां मोकिलाए अॻिते हलणु लॻो। तॾहिं गिदाड़ी गिदड़ खे चवणु लॻी, हातिम पाण सां हेतिरी हमदर्दी कई आहे, चङो आहे त तूं हिननि सां मैदान ताईं गॾियो वञ। गिदड़ हातिम खे डुकी अची चयो, साईं, आउं तव्हां सां गॾियो हलंदुसि। हातिम चयसि, मूं अञा हिकु थोरो तव्हांजो न लाथो आहे, ॿियो कीअं खणां, महिरबानी करे पुठिते मोट, मूंखे फ़क़ति रस्ते जो ॾसु ॾेई छॾ, एतिरो बसि आहे। गिदड़ चयो, जेको रस्तो बेडपु आहे सो तमामु घणो वकड़ ते आहे, तंहिं करे मर्ज़ी अथमि त तव्हां सां गॾियो हलां। हातिम चयो त मूंखे वेझे रस्ते जो ॾसु ॾेई छॾ, पोइ धणी सभु भली कंदो। गिदड़ चयो त पहिरियां नक साम्हूं हलियो वञ त अॻियां चौराठो ईंदो, उन्हनि मां जेको सिधो रस्तो आहे सो सवलो आहे। हातिम उन्हीअ ॾस ते हलियो वियो अॻिते। हिकिड़े ॾींहुं अहिड़े मैदान में आयो त रुञ ई रुञ ॾिठाईं। उन ॾींहुं रिछनि जो बादशाह हज़ारे लश्कर साण करे घुमण लाइ निकितो हो त हातिम ताई अॻियां गॾियनि। रिछनि बादशाह खे चयो, अॻियां माण्हू पियो अचे। बादशाह हुकुम ॾिननि त पकिड़े अचोसि।
हू हिकदमि हातिम ताई खे गिरफ़्तार करे बादशाह जे अॻियां वठी आया। रिछनि जे बादशाह वटि बादशाह चवणु लॻो त हिन खे हाणे संभालिजो, जॾहिं मां हेली तख़्त ते वेहंदसि तॾहिं आणे हाज़ुरु कजोसि। पोइ जॾहिं बादशाह तख़्त ते वेठो त हातिम खे बि आणे अॻियां बीहारियाऊं। बादशाह हातिम खे वेझो विहारे पुछियसि, तूं किथां पियो अचीं? नालो छा अथई? शायदि हातिम ताई त न आहीं? चयाईं, हाओ, मां हातिम आहियां। बादशाह चयसि त भले आहे। मूंखे पाण घर में धीअ वेठी आहे ऐं मुंहिंजो हिते को सानी कोन्हे, उहा तोखे परणाईंदसि। हातिम खणी कंधु हेठि कयो। तॾहिं बादशाह चयसि, कंधु हेठि कयो अथई, जवाबु छो नथो ॾीं? तॾहिं हातिम चयो, मूं माण्हू ऐं मिरुअ जो कीअं संग ठहंदो? बादशाह चयसि, उहा ॻणती न कर, मुंहिंजी धीअ बि तो जहिड़ी सुहिणी आहे। पोइ बादशाह हुकुम ॾिनो त छोकिरीअ खे सिंगारे आणे कोठीअ में विहारियो। पोइ हातिम खे चयाऊं त उथी छोकिरीअ खे ॾिस। हातिम उथी छोकिरीअ खे ॾिठो त मार, हीअ छोकिरी त चोॾीअ जी चंड खां बि सुहिणी ऐं माण्हूअ जी सूरत ते आहे। पोइ हातिम वरी कचहरी में आयो ऐं बादशाह खे चई, बादशाह सलामत। तूं बादशाह आऊं पेनू हीअ ॻाल्हि कीअं ठहंदी? बादशाह चयसि, जीअं वणई तीअं क़बूल कर। हीला बहाना फिटी कर। मूंखे ख़बर आहे त तूं यमन विलायत जो बादशाह आहीं। हातिम वीचार में पइजी वियो त मां अॻियां ॾाढो शर्मिंदो थियसि। एतिरे में बादशाह कावड़जी चयसि, जे शादी न कंदे त मां तोखे उमिरि ताईं क़ैद में विझंदसि। तॾहिं बि हातिम कुझु ई कीन। पोइ बादशाह हुकुम ॾिनो त हिन खे फलाणे गार में बंदि करे मथां वॾो पथर रखे छॾियो। हातिम ताई खे उन गार में केतिरा ॾींहं उञो बुखियो उछलियो वियो। 15-20 ॾींहंनि खां पोइ बादशाह वरी पंहिंजे साम्हूं घुराए चयसि, शादी कंदे या न? हातिम वरी बि कुझु ई कीन ऐं जवाबु ॾेई छॾियईं। पोइ बादशाह हुकुम ॾिनो त हिन खे मेवा माल आणे खारायो। जॾहिं हातिम खाई रहियो हो तॾहिं बादशाह वञी गार में विझोसि। जॾहिं हातिम खाई रहियो हो तॾहिं बादशाह चयसि, हाणे छा थो चवीं? हातिम कुझु ई कीन। तॾहिं बादशाह कावड़जी हुकुम फरमायो त वरी बि हिन खे वञी साॻिए ई गार में उछलियो। पोइ केतिरा ॾींहं उते गुज़री वियसि। हातिम हिकिड़े ॾींहुं सपने में छा थो ॾिसे त हिकिड़ो पीर मर्द चवेसि थो, हे हातिम, ईअं त तुंहिंजो को बि कमु कोन थींदो। चङो आहे त बादशाह जो हुकुम खणी मञ ऐं शादी कर, पोइ मोकिलाए हितां अॻिते कमु कजांइ। वरी केतिरनि ॾींहंनि खां पोइ वरी बादशाह हुकुम कयो, हातिम ताई खे घुरायो। हातिम ताई खे बादशाह घुराए पुछियो। हातिम चयो, मूंखे क़बूल आहे। तॾहिं हातिम खे हथ खां वठी पाण सां गॾु तख़्त ते विहाराईं ऐं वॾे मान ऐं मर्तबे सां हातिम जी शादी कयाईं। पोइ बादशाह छोकिरीअ जो हथु वठी हातिम जे हथ में ॾेई खेनि अंदरि कोठीअ हवाले करे पाण ॿाहिरि निकिरी आयो। हातिम के ॾींहं छोकिरीअ सां गॾु रहियो ऐं बादशाह रोज़ रोज़ तरह तरह खाधा ऐं मेवा मोकिलींदो रहियो। 3 महीननि खां पोइ हातिम ज़ाल खे चयो, मूंखे ॾाढो ज़रूरी कमु हो, पर तुंहिंजे पीउ मूंखे हिते रोके विधो। हाणे कंहिं तरह पंहिंजे पीउ खां मोकल मूंखे वठी ॾे त कमु लहण खां पोइ वरी ईंदुसि। छोकिरीअ जे पीउ वटि वेही छोकिरी पंहिंजे पीउ वटि वई ऐं वञी ॻाल्हि ॿुधायईंसि। बादशाह चयो त तुंहिंजी मर्ज़ी, जे तूं राज़ी थिए त मोकल ॾींदीअसि। छोकिरी चयो, मूंखे पक आहे त हातिम सचो माण्हू आहे, कमु लाइ ज़रूरु ईंदो। पोइ हातिम खे संदसि ज़ाल हिकु मोहरो ॾिनो ऐं चयाईंसि त हीउ मोहरो मुंहिंजी निशानी सोघो करे संभाले रखजांइ, तोखे घणनि वक़्तनि ते कमु ईंदो। बादशाह खे रिछ साण ॾिनसि त हातिम खे पंहिंजे हद लंघाए छॾियो। उन्हनि खां मोकिलाए पंधु पियो। किन ॾींहंनि खां पोइ रेगिस्तान में पहुतो, जिथे वणु न टिण रेती हुई। हातिम धणी जो आसरो वठी पिए हलियो।
खेसि रोज़ हिकु वटो ऐं पाणी जो ऐं 2 मानियूं अज़गे बि हातिम ताई खे मिलंदियूं रहियूं। से खाईंदो पीअंदो हो। हिकिड़े ॾींहुं परियां ॾिसे त जबल आहे, पर अञा थोरो अॻिते वधियो त छा ॾिसे त उहो जबल न आहे पर अरोड़ आहे। वरी भायाई त रेती जो ढिघ आहे, पर हाणे पक थियसि त अरोड़ भला आहे। एतिरे में अरोड़ छा अरोड़ जा फूक ॾिनी त उॾामी वियो ऐं वञी अरोड़ जे वात में हातिम पियो। हातिम धणी जा थोरा मञिया त चङो थियो जो ही अरोड़ बुखियो हो, मां उन जे कमु आयसि। वरी हीअं बि चयाईं त हीउ बि आज़माइश आहे, नेठि उमेद आहे त हितां बि छुटंदुसि ऐं पंहिंजे कम ते वेंदुसि। हातिम अरोड़ जे पेट में डुकियो डोड़ियो। 3 ॾींहंनि खां पोइ उन हीअ डुक डोड़ करे अची अरोड़ जे पेट में वकड़ पियो ऐं सूर पियो ऐं अरोड़ उल्टी करे हातिम ताई खे ॿाहिरि कढी फिटो कयो। हातिम जो अरोड़ जे पेट में 3 ॾींहं जीअरो रहियो। तंहिंजो सबबु हीउ हो जो जॾहिं रिछण जी बादशाह खां मोकिलायईं थिए, तॾहिं रिछण औरत जी धीअ खेसि हिकु मोरो या मण ॾिनी हुई, जेकी तोहफ़े तौरु, जंहिंमें हिकिड़ी ताक़त रखियल हुई। जंहिं माण्हू वटि उहा मण हुजे, तंहिंखे न की बाहि साड़े, न की पाणी ॿोड़े, न का भला खाए या मारे। पोइ हातिम उते पइजी रहियो ऐं अरोड़ हलियो वियो। थोरी देरि खां पोइ हातिम उथी हलियो अची हिकु दरिया ते पहुतो ऐं कपिड़ा लाहे धोताईं, पाण बि तड़ पाणी कयाईं। उते खेसि हिकु मच्छी ॾिसण में आई, जंहिंजो मथियों धड़ आदमी जो ऐं हेठियों धड़ मच्छी जो हो। हातिम उन खे ॾिसी अजब में पइजी वियो ऐं उन मच्छी अचण सां हातिम खे हथ विझी दरिया ॾे छिकियो। हातिम घणो ई पाण खे संभालियो ऐं झलियो, पर मच्छी नेठि ज़ोर भरे दरिया में छिके वियसि ऐं पंहिंजे घर में नियाईंसि। जिथे ॾाढा गिल्म गालीचा पिया हुआ, उते हिन हातिम खे पाण सां संग करण लाइ चयो, पर हातिम न मञियो ऐं नेठि 7 ॾींहुं हातिम चयसि त आउं घर ॿार छॾे हिकिड़े कम पुठियां पियो आहियां, पर तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं मूंखे हिते टिकाए छॾीं। ईअं त मां बि कीन कंदुसि, पर जेकॾहिं तूं मूंखे वरी कंधीअ ते पहुचाईंदीअ त पोइ आउं थोरा ॾींहं संग कंदुसि। मच्छी चयो, तूं हिते मूंसां 3 ॾींहं संग कर, तंहिंखां पोइ मां तोखे कंधीअ ते पहुचाईंदुसि। नेठि हातिम उते 3 ॾींहं रहियो। तंहिंखां पोइ मच्छी हातिम खे भलाई करे 2-3 ॾींहं वधीक रहण जो चयो। त इहो मुंहिंजो सुवालु मञ त अंजाम मूजिबि कंधीअ ते तोखे पहुचायां। हातिम चयो, मूंखे ॾाढो परे वञिणो आहे, भलाई करे मूंखे पहुचाए। मच्छीअ हातिम खे हथ खां वठी जिथां आंदो हो उते पहुचायो। पोइ हातिम उथी हलियो। किन ॾींहंनि खां पोइ ॾाढा ॾुख ॾाखड़ा ॾिसंदो अची हिकिड़े जबल ते पहुतो। उते ॾाढो वणकार हुई ऐं उते हिकिड़ो बंगलो जुड़ियल हो। उन जे हेठां पाणी जी नदी पई वही, हीरूं पई लॻियूं ऐं हवाऊं थधियूं पई लॻियूं। तंहिं करे हातिम खे उते निंड वठी वई ऐं सुम्ही पियो। एतिरे में उन जहाज़ जो मालिक अची निकितो ऐं हातिम खे सुम्हियल ॾिसी भरिसां अची वेही रहियसि। जॾहिं हातिम जाॻियो त छा ॾिसे त हिकिड़ो माण्हू भरिसां वेठल अथसि। टप ॾेई उथी ॾाढी निवड़त सां सलाम कयाईंसि। हिन बि सलाम वरायसि ऐं पुछाईंसि त केरु आहीं, किथां थो अचीं, काॾे वेंदे? चयाईं, हातिम नालो अथमि, शाह आबाद खां हलियो आहियां, हवेदा मैदान ॾे वेंदुसि। पीर मर्द चयसि, तूं मुसाफ़िर आहीं, अवल हल त तोखे नाश्तो कराइजे। पोइ खेसि वठी बंगले में आयो। खेसि उते अची इज़त सां विहाराईंसि ऐं उन बाद चयाईंसि त छा अहिड़ो को माण्हू ई कोन्हे जो तोखे सम्झाए त उन तरफ़ न वञ। हातिम चयो, मूंखे पंहिंजो कमु न आहे, ख़ुदा वाट जो कमु अथमि। चयाईं, हातिम तूं
सच चङी कम लाइ निकितो आहीं, पर हवेदा मैदान ॾे जेके विया आहिनि तिन मां को बि सलामत कोन मोटियो आहे। चङो, मां तोखे हिकिड़ी सलाह ॾेई थो छॾियां, उहा यादि रखिजि। तूं जॾहिं हवेदा मैदान में पहुचंदे तॾहिं तोखे तलस्मात में वठी वेंदा। उते सभु भोका परी तोखे पाण ॾांहुं छिकींदी, पर तूं मतां सभु कंहिं ॾांहुं ॾिसी नेठि हिकिड़ी 24 जी चंड जहिड़ी सुहिणी ज़ाल जंहिंजा वार घुंडीदार हूंदा, सा तो वटि ईंदी त तूं चरियो थी पवंदे, पर तॾहिं बि तूं पाण संभालजांइ ऐं यकदमि खणी हथ खां झलजांसि। पोइ झटि वञी हवेदा मैदान में पहुचंदे, ऐं जेकॾहिं तूं ईअं न कयो त पोइ ॾाढो पछताईंदे। एतिरे में हिकिड़ो माण्हू आयो, तंहिं अची खाधो ऐं मेवो अॻियां रखियसि ऐं खीर में पाणी बि लोटनि में पाए आयो। उहो पाणी ऐं खीर सुठो ऐं मिठो हो जो हातिम न को अहिड़ो सुठो खीर न को अहिड़ो सुठो पाणी पीतो हो। सो पी खाई सुम्ही पियो। सुबुह जो फ़क़ीर खां मोकिलाए हातिम अॻिते रवानो थियो। किन ॾींहंनि खां पोइ हिकिड़े तलाउ ते पहुतो। उन्हीअ जो पाणी ॾाढो सुठो हो ऐं मथां सावा वण बीठा हुआ। अञा हातिम भायो त पाणी पीआं त तलाउ मां हिकिड़ी उघाड़ी ज़ाल निकिती। तंहिं करे हातिम खणी अखियूं बंदि कयूं। ज़ाल हातिम खे हथ खां झले वठी तलाउ में टपो हईं। थोरी देरि खां पोइ हातिम जा पेर ज़मीन ते लॻा। ओचितो खणी अखियूं पटे त छा ॾिसे त पाण ई उहा ज़ाल हिकिड़ी शाही बाग़ में बीठा आहिनि। उहा ज़ाल हातिम खे छॾे कंहिं पासे हली वई। हातिम उथी बाग़ में थोरो घुमियो फिरियो त परियूं अची निकितियूं ऐं सभु कंहिं हातिम खे हथ खां झले पाण ॾे पे छिकियो। पर हातिम सभिनी खां पे भॻो ऐं टहियो, छो त फ़क़ीर जी नसीहत यादि हुयसि ऐं सही कयाईं त हीअ उहा ई तलस्मात आहे जेका फ़क़ीर मूंखे ॿुधाई हुई। एतिरे में परियूं हातिम खे अंदरि महिलात में वठी वियो। अॼु जो किसो इहो अॻिते पूरो थियो। इन खां अॻिते वरी ॿिए पार्ट में ॿुधायो वेंदो।